तूफ़ान कराची का 600 किलोमीटर और ठटे का 580 किलोमीटर के फासले ते है। मौसमियात खाते जो ये भी चवण है तो समुंड में तूफ़ान की रफ्तार 160 का 180 किलोमीटर कलाक है। खबर मांखे ॾियो पिया तूफ़ान कराची ऐं ठटे तरफ़ तेज़ीअ सां वधी रहियो आहे। सामूंडी तूफ़ान 14 जून ते सुबुह जो सवेर केटी बंदर सां टकराइबो। 15 जून ते तूफ़ान गुजराती शहर सां बि टकराइजंदो। तूफ़ान सबबि ॾखण सिंध जा इलाइक़ा मुतासिर थींदा। तूफ़ान कराची खां 600 किलोमीटर ऐं ठटे खां 580 किलोमीटर जे फासले ते मौजूदु आहे। समुंड में तूफ़ान की रफ्तार 160 का 180 किलोमीटर कलाक है। मौसमियात खाते जो चवण है अवांखे ॿुधाईंदा तो सामूंडी तूफ़ान जूं छोलियूं 35 का 40 फुट बुलंद आहिनि। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद है KTN न्यूज़ चीफ रिपोर्टर वहीद राजभर। जी वहीद, अपडेट कजो। जी सामूंडी तूफ़ान जो 14 जून ते मौसमियात खाते जो अलर्ट जारी किया वियो है तो उनजो रुख जो तब्दील थी। इन वक्त केटी बंदर सां सामूंडी तूफ़ान जो अची रहियो आहे टकराइबो। सुबुह जो सवेर 14 जून ते केटी बंदर सां जो सामूंडी तूफ़ान टकराइबो। 15 जून ते भारतीय गुजरात सां इहो सामूंडी तूफ़ान जो टकराइजंदो। सामूंडी तूफ़ान सबबि ॾखण सिंध जे इलाइक़नि जेके आहिनि उहे मुतासिर थींदा। मौसमियात खाते पंहिंजे अलर्ट में इहो बि चयो आहे त तूफ़ान सबबि कराची ऐं ठटे तरफ़ तेज़ी सां जेको आहे वधी रहियो आहे। कराची में जेको आहे उहो तेज़ हवाउनि ऐं बरसाति सबबि जेको आहे उते उहे मुतासिर थी सघनि था। अर्बन फ्लड बि जो ख़तरो आहे। हिन वक़्तु तूफ़ान सबबि जेको आहे कराची जे हवाले सां जेको अलर्ट जारी कयो आहे हुन में 600 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे ऐं ठटे खां 580 किलोमीटरनि जे फ़ासिले ते हिन वक़्तु सामूंडी तूफ़ान आहे। सामूंडी तूफ़ान जी जेकी रफ़्तार हिन वक़्तु ॿुधाई पई वञे त उहो 160 खां 180 किलोमीटर फ़ी कलाक जे हिसाब सां आहे ऐं वधि खां वधि 200 किलोमीटर फ़ी कलाक जे हिसाब सां उहो सिंध तरफ़ वधी रहियो आहे। सामूंडी तूफ़ान जो छोलनि जो जेकी ॿुधायो आहे उहो 35 खां 40 फुट बुलंद आहिनि। 13 खां 17 जून ते तूफ़ानी बरसातुनि ऐं हवाउनि सबबि ठट्टो, सजावल, बदीन, थरपाकर, मीरपुर ख़ास ऐं उमरकोट मुतासिर थींदा। 14 खां 16 जून ताईं कराची ऐं हैदराबाद रीजन में मिट्टी वारो तूफ़ान ऐं बरसाति ईंदी। टंडो मोहम्मद खान, टंडो अलैया, मटियारी, सांगड़, शहीद बेनज़ीराबाद में भी बरसाति ऐं हवाउनि सबबि उहे कचा घर जेके आहिनि मुतासिर थींदा। सोलर पैनल जिन घरनि ते लॻियल आहिनि उन जो बि जेको नुक़सानु थींदो। इन में अलर्ट में जारी जेको कमिश्नर कराची जे तरफ़ां जेके उपान बाबति गुज़िरियल राति मीटिंग थी त कराची में जेके सोलर पैनल लॻियल आहिनि उन्हनि खे बि डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे चयो वियो आहे त उन्हनि खे बि हटायो वञे। ख़तरनाक जेके बिल्डिंगूं आहिनि उन्हनि मां बि कराची में आबादी खे जेको आहे मुंतकिल कयो वञे। जेके सामूंडी पट्टी में कराची जे हैदराबाद, दीन ऐं सजावल वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि बि सामूंडी पट्टी जी आबादी जेको आहे उनखे मुतबादिल जॻह ते मुंतकिल करण जे हवाले सां सिंध हुकूमत ऐं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे जेको आहे उहो उपाउ वठण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। हिन वक़्तु सिंध जो वॾो वज़ीर पिणु जेको सामूंडी पट्टी आहे उन दौरे ते निकितल आहे। जी वहीद राजभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।